H. Helicopter. प्यारा वारो अज असां सबक अठूं पढ़नासीं। अठें सबक जो लफ़्ज़ मेज़ पढ़नासीं। मेज़ खे टेबल टिपाई वग़ैरह बि चइबो आहे। मेज़ लफ़्ज़ ये वारी ज़बरुनि वारी पटीअ जो आवाज़ ऐं ज़बर जे आवाज़ जो ठहियलु आहे। सिन ज़बर स बे ज़बर ब काफ़ पेशो को सबक अलफ़ ज़बर अ ठे वा नून पेशा ठूं अठूं। मीम ये ज़बर मए ज़े ज़बर ज़ मईज़। हये ज़ेर ही हमदो ज़बर ही अ। मीम ये ज़बर मए ज़े ज़बर ज़ मईज़। अलफ़ मदा हये हे आहे। रवां पढ़णु मईज़ ही मईज़ आहे। मेज़ लफ़्ज़ टिनि अखरनि ऐं ॿिनि आवाज़नि जो ठहियलु आहे। मेज़ लफ़्ज़ मोनस लफ़्ज़ आहे। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।